Subscribe to Nutbolt Bros and press the bell icon for the latest update. अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अॼु असां सां गॾु आहिनि इरशाद जागीरानी, जेको सिंध जो तमामु वॾो शाइर, होस्ट ऐं सम्झो त सुठो इंसानु आहे। ऐं साणस गॾु वेठल सम्झो त मां आहियां न ऐं साणस गॾु वेठल आसिफ अली तबला नवाज़ उस्ताद असांजो सिंध टीवी ते सिंधी संगीत मॉर्निंग शो तमामु घणो मशहूरु ऐं तमामु सुठो वॼाईंदड़ आहे। ऐं इरशाद जागीरानी पंहिंजे नए एल्बम जे लाइ उस्ताद आसिफ अली खे पाण सां गॾु रखियो आहे। इरशाद जागीरानी जो सिंध में पहिरियों एल्बम अचण वारो आहे, जंहिंजो पहिरियों गानो इरशाद जागीरानी पंहिंजे आवाज़ में तव्हांखे ॿुधाईंदो उस्ताद सां गॾु। जीअं त इरशाद, तव्हां कीअं इहो सोचियो त तव्हां इन पासे ॾे अची सघो था? मां इन करे थो ॻायां त बेसरा ॻाइनि था, हिकिड़ो बेसरो ॿियो बि ॻाए, ऐं आउं कोशिशि कंदुसि त सुठी मयारी ऐं भली शाइरी ॻाइजे, उहा शाइरी ॻाइजे जेका दिलि खे वणे, जेका रूह खे राहत ॾे। ऐं जेकी अॼुकल्ह जा फनकार आहिनि उहे सुठी शाइरी नथा ॻाइनि, सो पाण असां सुठी शाइरी ॻाईंदासीं ऐं उस्ताद बुखारी जो कलाम हींअर पाण ॻाईंदासीं, ऐं ईंदड़ जेको आहे कलाम इहो ई हूंदो। उस्ताद आसिफ, तव्हांखे छा थो लॻे इरशाद कीअं सिंगर कीअं आहे? जवाब शाइर बि आहे ऐं अलाह साईं हिननि खे गलो बि ॾाढो सुठो ॾिनो अथसि, ऐं इनशाला असांजी बि कोशिशि हूंदी त सुरीलो ॻाइनि। वाह 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 वाह। आहिनि बि सुरीला, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, पर थोरी महिनत ज़रूरी आहे। बहरहाल त इरशाद, तव्हां नाज़रीन खे तव्हां पंहिंजे एल्बम जे ईंदड़ पहिरें गाने जो थोरो ॿुधाए सघो था? शुरूआत थी वञे? वाह थी वञे, वाह वाह। तो दर ईंदे कीन थकां थो, तो दर ईंदे कीन थकां थो, एक रबी हर त्री हर हर हर, अंतर मंतर जादू जंतर, अंतर मंतर जादू जंतर, तुझे दीदन में कई दिल पर, तुझे दीदन में कई दिल पर, अंतर मंतर जादू जंतर, अंतर मंतर जादू जंतर, अंतर मंतर जादू जंतर। तव्हां पंहिंजे ॾिसंदड़ जे लाइ को मैसेज हिन एल्बम जे लाइ? इंशाल्लाह तमामु जल्द इहो एल्बम ईंदो ऐं ॾिसंदड़ खे वणंदो। इन में तमामु घणा ॿिया बि कलाम ॾाढा ज़बरदस्त असां रिकॉर्ड कंदासीं, ऐं डायरेक्टर इमरान चांडियो साहिबु हूंदो, ऐं उन अॼु इहो वाइदो कयो आहे त इन एल्बम खे बाक़ाइदगीअ सां मार्केट में इंशाल्लाह। ऐं असांजो जेको पीएम आहे इमरान चांडियो साहिबु ॾाढो पाण बि सुलझियो बिल्कुलु ऐं सुरीलो माण्हू आहे, सुर लय जी हिननि खे ख़बर आहे। वाह वाह वाह। अलाह जो करम आहे, अहिड़ा पीएम या डायरेक्टर हूंदा जिनखे सुर लय जी ख़बर ई न ईंदी। सही सही ज़बरदस्त। असां सही सिंध खे गुज़ारिश कयूं था त असांजे लाइ दुआ कयो। इंशाल्लाह वेझड़ में तव्हांखे हिकिड़ी नई ज़बरदस्त शइ ॾींदासीं, ऐं उहा शइ ॾींदासीं जेका तव्हां ॿुधणु चाहियो था, ऐं रूह खे राहत ॾींदड़ मौसीक़ी जेका आहे न धमचर खां पाक हूंदी, ऐं मथे में सूर वारी न हूंदी। हीअ मौसीक़ी पीरीअ जे पूर वारी हूंदी, हीअ मौसीक़ी महबूब जी यादि ॾियारींदी, हीअ मौसीक़ी तव्हांखे माज़ीअ में वठी वेंदी। हीअ मौसीक़ी पाक हूंदी, साफ़ हूंदी, सुठी हूंदी। पाक चवण जो मक़सदु इहो आहे त साफ़ सुथरा लफ़्ज़ जॾहिं हूंदा न, दिलि मोहबत करण जे लाइ, पाक मोहबत करण जे लाइ तव्हांजी दिलि चवंदी। अॼुकल्ह वारी जेका मोहबत आहे न, जेका व्हाट्सएप खां शुरू थिए, बल्कि फेसबुक खां शुरू थी, व्हाट्सएप ते जेका दम टोड़े थी वञे, ख़तमु थी वञे, ऐं माण्हू अॼुकल्ह जेको मोहबत जो कॉन्सेप्ट आहे न, उहो इहो आहे त बसि मिलणो आहे, इहो न आहे। असां उहे जज़्बा खणी ईंदासीं, रूहानी मोहबत वारा, प्यार वारा, जेकी मोकिलाए विया आहिनि। हीउ एल्बम ज़रूरु तव्हां ॾिसिजो। इरशाद, तव्हांखे ॻाइण जी दुनिया में पहिरियों क़दम मुबारक हुजे। थैंक यू सर, थैंक यू सर।